नजर आ गया, बस गई करबो बला, बस गई करबो बला। आए गज़ब हो गया, आए गज़ब हो गया, आए गज़ब हो गया, आए गज़ब हो गया। फातिमा ज़हरा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मुहर्रम अल हराम जो चंड नज़र अचण जे ऐलान थींदे ई खिपरो जे इमाम बारगाहनि खे सींगारण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिंमें पंजतनी इमाम बारगाह, बुखारी इमाम बारगाह, शहज़ादा अली अकबर इमाम बारगाह, असगरिया इमाम बारगाह समेत खिपरो जे इमाम बारगाहनि खे सींगारण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। इमाम बारगाहनि में अलम पाक खे सींगारे संवारण शुरू करे छॾियो। इन मौके ते खिपरो जे मोमिननि जो चवणु आहे त करबला जे शहीदनि जी यादि में मजलिसूं थींदियूं, जंहिंमें इमाम हुसैन ऐं उन जे जा निसार साथियुनि जे ॾिनल कुर्बानीनि खे यादि कयो वेंदो। अॼु मुहर्रम जो चंड थींदो ऐं इन जे करे असांजी तयारियूं आहिनि, अलम पाक सवार कंदासीं। अॼु खां इमाम हुसैन जो शौक़ जेको आहे करबला जो अॼु खां शुरू आहे। अॼु इमाम जा ख़ैमा करबला में माना नसब थिया। अॼु खां इमाम जो जेको आहे करबला जो सफ़र ऐं करबला जो गम शुरू आहे, जेको ता क़यामत ताईं जारी रहंदो। डिज़ाइनूं त असां हर क़िस्म जी ठाहींदा आहियूं, जहिड़ी बि डिज़ाइन चवंदो माना उहो डिज़ाइन ई असां माना ठाहे ॾींदा आहियूं। बिल्कुलु इन जो असांखे वॾो ॼाण आहे, असां शौक़ु बि रखंदा आहियूं इन कम खां। हिन खे तक़रीबन माना 6 ॾींहं थिया आहिनि असां माना इन लॻा पिया आहियूं इन कम में। जेकर अञा हिन खे बहितर ठाहियूं त माना 10, 12 ॾींहं 15 ॾींहं खाई थो। बाबा अॼु मुहर्रम अल हराम जो चंड ॾिसिजी वियो आहे ऐं मौला जो ग़म आहे, हुसैन जो ग़म आहे। अलम पाक ख़ैर जो सवार थी विया आहिनि ऐं हीअ असांजो फ़क़ीर इमाम बारगाह आहे। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, गाज़ी तव्हांखे आबाद रखे। नाराए हैदरी। चंड नज़र माह मुहर्रम जो अची चुको आहे। अयाम ज़हरा, अयाम ज़ैनब ऐं मौला हुसैन जे शहादत जा सिलसिला शुरू थी चुका आहिनि ऐं अॼु मौला गाज़ी अब्बास अलमदार जो अलम सवार कयोसीं ऐं इंशाअल्लाह अॼु खां मजलिस अज़ाब शुरू आहिनि पंजतनी इमाम बारगाह थुंग रोड ते। ॾिसो त अॼु पहिरीं जी राति आहे त इमाम बारगाह जी तयारी शुरू आहे। अॼु राति सवार कंदासीं। अॼु खां वठी सिलसिलो शुरू थींदो 10 तारीख़ तक, जेको ग़मे हुसैन मल्हाईंदा रहंदासीं ऐं काफ़िला जुलूस सवारियूं वग़ैरह हर शइ तव्हांजे साम्हूं हूंदी। बिल्कुलु अॼु खां शुरूआत। साईं पंहिंजो मुहर्रम शरीफ़ जो ॾियारो शुरू थियण वारो अॼु खां ऐं अॼु खां ई जेको आहे सो रस्म रीति जेकी थींदी आहे उहा मल्हायूं पिया। इमाम बारगाह सिंगारियूं पिया। इंशाअल्लाह जेको आहे सो 10 ॾियारा मौला हुसैन जो ग़म हलंदो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो मातमदारी, न्याज़दारी, सबीलूं हर शइ थींदियूं हर साल वांगुरु। इंशाअल्लाह अक़ीदे ईमान सां इमाम बारगाह ते मातमदारी, आज़ादारी थींदी ऐं अक़ीदे सां ईमान सां मल्हायो वेंदो। मुहर्रम अल हराम शुरू थी वियो आहे। अॼु चंड नज़र अची वेंदो। अलम पाक सवार थी चुका आहिनि त अॼु मुहर्रम अल हराम जो चंड नज़र अची वियो आहे ऐं असांजा जेके आहिनि अलम पाक सिंगारजी विया आहिनि। हींअर कुझु देरि बाद असीं अलम पाक सिंगारे तयारु करे नसब कंदासीं। इहो मुहर्रम जो महीनो जेको आहे इहो इंसानियत लाइ दर्स आहे ऐं इहो हमेशह जुलूस मुहर्रम में ऐं ज़ुल्जना सवारियूं वग़ैरह इहो दर्स ॾियनि थियूं त मौला हुसैन हिन आलम इस्लाम लाइ इस्लाम खे बचायो, पंहिंजा बचा को आहे ऐं ता क़यामत ताईं सिलसिलो जारी रहंदो। अल हराम जो चंड नज़र ईंदे ई अयाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं मजलिस वज़ा जेके आहिनि पंजतनी इमाम बारगाह ते अॼु खां रवां दवा आहिनि। इंशाअल्लाह मौला हुसैन अलैहिस्सलाम जो काफ़िलो ता क़यामत ताईं ये रवां दवा रहंदो। ये मजलिसूं आज़ादारियूं ग़मे हुसैन अलैहिस्सलाम जेको मौला हुसैन पंहिंजे जान जे नज़रानो ॾेई मौला अली असगर खे ज़बह कंदे कराईंदे मौला पंहिंजे जान सारनि सां गॾु शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो इलाज़वाल कुर्बानियूं कॾहिं भुलिजी नथियूं सघजनि। नाना जे दीन बचाइण जे ख़ातिर मौला हुसैन अलैहिस्सलाम मदीने खां करबला जो सफ़र तय कयो। इंशाअल्लाह ही मजलिस वज़ा हलंदो रहंदो। ही जलूस, ही आज़ादारियूं, ही ग़मे हुसैन, मातम हुसैन इंशाअल्लाह जारी और सारी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।